अस्सलाम वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि ख़ैर सां हूंदा। दोस्तो अॼु हिकिड़ो ई किताबु आहे, हिकिड़ो ई जेको आहे सो बि शाइरी जो तव्हां ॾाढो पेश करे रहियो आहियां। महान शाइर भिटाई खां पोइ असांजो त मञणु आहे, बाक़ी केरु मञे न मञे, शहादती भिटाई खां पोइ सचल सामी खां पोइ शेख हयास वॾो शाइर, सिंध जो महान शाइर। हुन जी पोइ ज़िंदगी सां जेके बि इख़्तिलाफ़ आहिनि, कंहिंखे आहिनि के न आहिनि, पर हिन जी ख़िदमतूं सिंधियत में शाइरी, सिंधी अदब जो गाह चूटो कयो आहे भिटाई खां पोइ। उन जे किताब जो थोरो तारीफ़ आहे जेको अॻ में जेको सकावत खाते कल्चर डिपार्टमेंट शाया कयो हो, पहिरियों जुल्द उहो मार्केट मां खपी वियो, पहिरियों ऐं ॿियो जुल्द मार्केट मां ख़तमु थी विया। हीअ ॿीहर हुननि छपरायो आहे, मार्केट जी डिमांड हुई ऐं ॾाढो तेज़ी सां विकिरो थी रहियो आहे। ऐं असांजो मां त हीउ लाड़काणे मां ख़रीद कयो आहे, छो लाड़काणे वेझो आहे। इन में शेख हयास जा 4 किताब आहिनि। भंवर भरे आकाश, कुल्हे पातम कीनरो, के जो ॿीजल ॿोलियो, विॼूं वसण आयूं। ही 4 किताब हिन में शामिलु आहिनि। ऐं शेख हयास जी शाइरी, आफ़ाक़ी शाइरी जेको आहे तमामु ज़बरदस्त सुठो शाइर शेख हयास। उन जी शाइरी खां, उन जे फ़न खां, उन फ़िक्र खां कोई इनकार करे सघे थो। साथियो ही मार्केट में पियो आहे, मिले थो पियो। जेको आहे सो पहिरियों जेका छपियो त मार्केट मां गुम थी वियो, उनजी क़ीमत 1200 रुपया हुई, हाणे 2000 रुपया क़ीमत रखी वई आहे। तव्हांखे 40% डिस्काउंट सां पूरे सिंध में मिले थो पियो। हिन पब्लिक खे छपींदड़ खे कॉल करे घुराए सघो था, या सिधो कल्चर डिपार्टमेंट जेको आहे सो ख़त लिखी उतां बि घुराए सघो था, पर तव्हांखे उहो बि 1200-1300 में पइजींदो। तंहिंखे किसी बुक स्टॉल खां घुराए करे 1200-1300 में पढ़ी वठी सघिजे थो। पढ़णु चाहियो त, न त तव्हांजी मर्ज़ी आहे, को ज़बरदस्ती न आहे। हीउ शाइर जो किताबु पहिरियों दफ़ो तव्हां ॼाणो पेश करे रहियो आहे, न त मुख़्तसर नाविल, फ़लसफ़ो, तारीख़, सियासत के नावलनि खे टाइम ॾिनो। थोरो मदद अली सिंधी लफ़्ज़नि तव्हां ॾाढो पेश कयां थो पियो। सिंधी क़ौमी शाइर शेख हयास जी मुकमल शाइरी ऐं नसर खे हिकु सीज़न में शाया करणु साईं मोहम्मद इब्राहिम जोई जो बि ख़्वाबु। कुदरत सां साल 2007 में उहा रिथा मूंखे सिंध सरकार खां मंज़ूरु करण जो एज़ाज़ु हासिलु थियो। उहा हिकु तवील कहाणी आहे, बहरहाल मूंखे फ़ख़्रु आहे त साईं मोहम्मद इब्राहिम जोई जी हयाती में संदसि निगरानी में शाया शेख हयास जी शाइरी समूरी नसर शाया करण वारे तारीख़ में सिंध सकावत खाते हवाले थियो। उन सिलसिले में न रुगो शेख हयास जूं समूरियूं लिखणियूं, बल्कि हिन अज़ीम शाइर जी तुरबत जोड़ाइण वारो कमु बि सिंध जी सकावत खाते मुकमल करायो। हिन वक़्तु शेख हयास जी शाइरी में नसर जा कुझु भाङा ख़तमु थी विया आहिनि, तंहिं करे सिंध जे सकावत खाते जे वज़ीर मोहतरम सैयद सरदार शाह क़ौमी शाइर शेख हयास जी शाइरी जो पहिरियों ऐं ॿियो भाङो ॿीहर शाया करण जी हिदायत कई। ख़ुशी ॻाल्हि उहा आहे त अज़ीम शाइर शेख हयास जी हिकु सदी सालगिरह मौक़े ते जेका 2 साल 2023 में बुलाई पई वञे, ही ॿई भाङा शाया थी रहिया आहिनि। हिन सिलसिले में वज़ीर सरदार शाह, सेक्रेटरी अब्दुल हलीम लाशारी, डायरेक्टर जनरल मुर्र महसूस जूं कोशिशूं फलां पर पढ़ंदड़ जी डिमांड आहे तॾहिं तव्हां शाया कयो, न त सॼी उमिरि शाया न कयोसि। हिन में 4 किताब मां हिन लाड़काणे में हिन इदारे खां घुराइणु चाहियो, सिंधी का बुक शॉप खां वठी सघो था। शेख हयास जी कविता कुलियात जुल्द 1, शाइरी जा 4 किताब, भंवर भरे आकाश, कुल्हे पातम कीनरो, के जो ॿीजल ॿोलियो, विॼूं वसण आयूं। हिन इदारे कॉल करे घुराए सघो था। हिन में साथियो 4 किताब शामिलु आहिनि, जंहिंजो थोरो मां तारीफ़ कराईंदो हलंदुसि त हिन में कहिड़ा कहिड़ा किताब शामिलु कया विया आहिनि। जेके हिन किताब आहिनि, भंवर भरे आकाश पहिरियों हिन में किताब शामिलु आहे, जेको आहे सो चए थो त मुंहिंजो 69 अॻ में जो लिखियलु छपियल कलाम ज़ाया थी चुको आहे। हिन मजमूए जो मुंहिंजो कुझु 69 खां अॻु जो छपियल कलाम, उन खां पोइ लिखियलु छपियल कलाम शामिलु आहे। 69 खां अॻु जो लिखियलु अनछपियल कलाम मुंहिंजे ज़हर आलू तबसुम जी आग में जली वियो। उन लाइ ज़िम्मेवार उहा बेनता मायूसी अखर अॻियां उभरी रुॻो वाॻो थी वरियां वारी कैफ़ियत हुई, जंहिंजो तफ़सील मुंहिंजी ज़िंदगी जे कंहिं ज़ख़म पुना ताज़ो कंदी, बाक़ी कंहिं ख़ासि दिलचस्पी जो बाहिस न थींदो। साथियो पेश लफ़्ज़ महान शेख हयास जा, जेके थोरा घणा मां सभिनि जो तारीफ़ कोन थो ॾियां। ही इंसाफ़ मोहम्मद इब्राहिम जोई जे नाले के कंहिं माण्हू मंझि अचे बोए बहार जी, बिल्कुलु वॾो नालो शेख असांजो मोहम्मद इब्राहिम जोयो। हिन में साथी भंवर भरे आकाश जेको आहे किताब में बेत, दोहा, गीत, छेॼ, वायूं, आज़ाद नज़म, कता ऐं गज़ल शामिलु आहिनि। इहो पहिरें किताब जो तारीफ़। ऐं जॾहिं त हीउ ॿियो किताबु आहे कुल्हे पातम कीनरो, सिंधी कलाम जो मजमूओ, जेको आहे सो हीउ ॿियो हिन में शामिलु आहे। ॿिए शाइर जे पहिरें जुल्द में हीउ ॿियो शाइर जो किताबु शामिलु आहे, जेको आहे सो
ये कुझु अंग्रेज़ी शाइर जा लफ़्ज़ शेख हयात चए थो तूं ठक जे थांवे पाणी पी रहियो आहीं मां तोखे बिलो जे साफ़ कोज़े में मैं आछां त तूं मुंहिंजे मैं खे छिड़कीं थो छो त तूं इन बीठल तलाउ जे पाणी में हिरी वियो आहीं तोखे उहो ॿारड़ो पाणी घर वेले मिले थो उहो ॿारड़ो पाणी घर वेठे मिले थो तंहिं करे तूं उहा तकलीफ़ नथो वठी त तूं उहो शफ़ाक झरणु ॻोल्हे लहीं जंहिंजे भरिता तुंहिंजा वॾा को सॼो अॻु लॾियाया हुआ मूं उन साॻिए झरणे जे पाणीअ ते अंगूर जूं वलियूं पोखे उन्हनि जी मेवे जे रस मां ई मै जोड़िया त उन मां चुकी चखे ॾिस शायदि उहा तोखे अमर करे छॾे शेख हयात साथियो हीअ जेको आहे सईद हसामुद्दीन राशिदी जे नाले जंहिं रूह मां मूंखे अरोड़ जी मिटी जी जेको आहे सो ही थोरो यूट्यूब हिन जेको आहे सो वीडियो जी रिकॉर्डिंग में थोरो मसइलो थिए थो पियो सो इन लाइ माज़रत भनी मिटीअ जी भिनी ख़ुशबू ईंदी आहे ही फ़हिरिस्त आहे जेको आहे सो हिन में जेको ॿियो जेको आहे किताब कुल्हे पातम कीनरो बेत वायूं दोहा गीत गज़ल ऐं नज़म हीउ ॿियो मजमू आहे साथियो जेको तव्हां ॼाणो ही टियों मजमू माफ़ु कजो टियों मजमू तव्हां ॼाणो पेश कयो ॿियो मजमू ऐं हे जेको आहे जेको ॿियो जेको जुल्दो ॿियो किताबु हुयो शाइरी जो ऐं हीअ जेको आहे टियों किताबु आहे के जो ॿीजल ॿोलियो सिंधी कलाम जो मजमूओ हीअ शेख हयात जी हिन पहिरें जुल्द जो टियों किताबु सिंध देश जी अज़ीम मुहबत मुहतम जेम्स जे नाले सिज सुभाणे जा करे साई सामी रोए ज़बरदस्त इहो भेट आहे हिन में कुझु के जो ॿीजल ॿोलियो भनी वेही भाम मंज़ूम ड्रामा दोदे सुमरे मौत रनी कोट जा धाड़ेल गीत वायूं हिन में के जे ॿीजल टे में गज़ल हीअ थोरी तरतीब ॾिनल आहे हिन में के जे ॿीजल ॿोलियो हीअ टियों हिन में किताबु शामिलु पहिरें जुल्द में ऐं चोथों आहे वुॼूं वसण आयूं शाइरी शेख हयात साहिब जी गीत राज जे नाले किताब जी अर्पण आहे गीत राज केरु आहे पाण खे ख़बर कोन्हे पढ़ंदासीं त ख़बर पइजी वेंदी हीअ मुहाग आहे जेको आहे सो चोथे नंबर किताब जो तव्हांजे आॾो ही शयूं पेश कयूं आहिनि जेकर वठणु चाहियो पढ़णु चाहियो थोरो तफ़सीली अयाज शाइर जो चोथों किताब जो पेश थी रहियो आहे इन किताब में आयल शाइर शेर 1964 खां जे दौर जो शेर आहे साथियो ही शेख हयात जी शाइरी जो पहिरें जुल्द में 4 किताब हमर भरे आकाश कुल्हे पातम कीनरो के जो ॿीजल ॿोलियो विॼूं वसण आयूं हिन में 4 ई शामिलु आहिनि वठणु चाहियो पढ़णु चाहियो इदारे जो ॾस पतो पूरी सिंध में मिले थो पियो चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा त वॾा वॾ थींदा वॾी महिरबानी थींदी कुर्बम साथी